मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं गाज़ी अलम पाक खां दुआ घुरण ऐं उनखे झुकण ऐं सजदो करणु कीअं आहे। हे सिर्फ़ु सभु जेको अमल आहिनि इहे शिरक वारा अमल आहिनि, बिल्कुलु शिरक आहे। दुआ कंहिं खां बि नथा घुरे सघो हिन पूरी प्लेनेट अर्थ ते। दुआ जे लाइ सिर्फ़ु अलाह जी ज़ात आहे। दुआ जी माना इहा आहे सॾणु, ऐं सॼो सिर्फ़ु अलाह खे वेंदो आहे। अलाह खां अलावा कंहिंखे बि सॼणु वेंदो आहे। अलम खे आॾो बीहारे करे ऐं आॾो जेको आहे हथु खणु, हे ख़ानदानी हिकिड़े मुशरिक जो कमु आहे। हे शिरक आहे, हिकिड़े क़िस्म जो शिरक आहे। हे साहबा हिन दुनिया खां विया न, कोई बि मुस्लमान मोमिन जे लाइ मुनासिब न आहे कंहिं साहबी जे क़बर ते वञी करे हुनखे साहबी खे चए त फलाणी साईं मूंखे मुसीबत पहुती आहे, मुंहिंजी मदद कयो। हालांकि साहबा जो मक़ाम छा आहे मक़ाम यार, केॾी वॾी फज़ीलत ते पहुतल हुया। जॾहिं साहबा खां नथा घुरी सघो त पोइ साईं अलम खां कीअं न घुरी सघो। ऐं काफ़ी माण्हू ॾियणु अलम जा ॾाढो सजदो, जेकॾहिं इनखे महबूद सम्झी करे सजदो कनि था, इहो बंदो काफ़र थी वियो। इहो बंदो छा थी वियो? इहो बंदो काफ़र थी वियो। पर जेकर चए थो साईं हाणे अलम जी वॾी हैसियत आहे, मां इन जी जेको ताज़ीमन जेको आहे इज़त कयां थो, एतिराम इन करे सजदो कयां थो। ताज़ीमी सजदो जेकॾहिं कई न, पोइ बि हुन में खणी काफ़र न थींदो, इंतिहाई गुनाहगार थी वेंदो। यार कहिड़े ज़माने में असां जेको आहे अलाह सां हिन टाइम माण्हू ज़ालिम अलाह जाॾो सजदो न कंदा। हिते जुमे जे मासे न ईंदा, अलम जाॾो किराए पिया आहिनि। यार कंहिं क़िस्म जो कोई असांखे दुश्मनी न आहे। उहो जेको अलम जे मथां जेको इमाम हुसैन जो नालो लिखियलु आहे न, अहिड़ी तरह तमामु जेको अहलुल बैत जो नालो असांखे तमामु इंतिहाई वॾो अदब आहे। इंतिहाई असांखे हुनजो अदब आहे, नालनि जो असांखे अदब आहे। बाक़ी नालनि खां अलावा पोइ साईं छा आहे? पोइ त साईं स्टील बिस्टील लाइ ॿियो त कुझु न आहे। हा, स्टील लाइ ॿियो नंबर ते कपिड़ो आहे। इन जो हिकिड़ो दलील मां पेश थो कयां, हुजे साईं तव्हांजे मथां थोरो एतिरा मथां कनि। साईं अलम जे बारे में साईं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु मरतबे तवाफ़ कनि पिया। छा पिया कनि? तवाफ़ कनि पिया। काबे जे साम्हूं बीह करे काबे खे इशारो कयो, ए काबा, नबी जेको आहे तुंहिंजी तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ी आहे। ए हिजर असवद तोखे नबी जेको आहे चुमी ॾिनी आहे, पर जेकॾहिं नबी इहो कमु न करे न, मां बिल्कुलु तुंहिंजी तरफ़ झुकां ई न हा। इन जे करे असां इहे अमल कयूं था। न त असांजी इबादत अलाह जे लाइ ख़ासि आहे, पर अलाह ताला हिकिड़ी जॻह मुक़ररु कई आहे। हा साईं, हे साहबी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जो दलील तव्हां वटि हुजे।